अगु छो झले बिठो आई अदे शेरल जी गाल कहण दे लाए ॾिठी न अदी खानदादी के कीअं मोटाए आयो। ॾाढो भलो कम के खणी भी वियो वरी ॾेखा लाए मोटाए भी आयो। मां त चवां थी ॿिन्हिनि खे कारो कारी करे मारना। मूंखे पाण तो वारे भा जानू मां डप थींदो आ। छा जो मता मूंखे भी न कारो करे मारे विजे। तॾहिं त चवंदी आहियां त मुंहिंजे पोयां नहीं तो कर कंहिं जानूअ जे ॾिठी न त बूटियूं बूटियूं करे कुतनि खे ॾेई छॾींदी। ॿुध मूंखे बूटियूं बूटियूं करे कुतनि खे ॾींदा ऐं तोखे मां त हुनजी भेण आहियां। मां चवंदीसांसि त हे मोह मुंहिंजे पुठियां तो लॻो वते सुखा ये मूंखे माराए छॾींदीअ। मां वरी भी चवां थी त मुंहिंजो पीछो न कंदो कर अजयो। कावड़ में न तू मूंखे न घणो थी वणी। हल हल हाणे हल त केर ॾिसी न वठई। ॾिसी वठंदा त छा कंदा तोखे कारी मूंखे कारो मार पवई कारो कन तोखे। हल हल त हल मोते पर माण्हू ॾिस ॾिसा कारो कंदा। खाली चंगो आहे न तो हूंदो न वरी फॾो थींदो। न मां सच कड़वो आहे। अॼु चनेसर खे सच वणे ई कोन थो तॾहिं त हू मारामारी थो करे। हाणे हल पुट सुम्हो मूंखे बि निंड थी अचे। अम्मा सॼो ॾींहुं त सुती पई हूंदी आहियां मज़ो ई नथो अचे। तोते सां दिलि बहलाईंदी हुयसि ज़ालिमन उहो ई मारे छॾियो। पुट हवेलियुनि जूं ज़िंदगियूं ईअं ई हूंदियूं आहिनि। हली ग़रीब मरी वञे माण्हू गाराणो त आहे। अम्मा इन खां त सुठो हुयो मोटा ई न आज़ाद बागन में गुलनि में ख़ूबसूरत आसमान हेठां ॾाढी सुकून वारी ज़िंदगी हुजे आ मुंहिंजी। तो भाकर इहो छा थी चवीं? अल्लाह न करे तूं धाड़ेलनि जे विच में न्याणीअ जो ॿार कीअं ठहंदीअ? अम्मा हितां जे धाड़ेलनि खां उहे धाड़ेल लख भेरा चङा हुआ इज़त वारा हुआ शान वारा हुआ। कहिड़ी इज़त कहिड़ो शान? धाड़ेल त धाड़ेल आहे बस। न अम्मा अल्लाह सो मां ज़िंदगी में हिकिड़ो ई धाड़ेल ॾिठो शेरल नंगाए तो मानाए तो मुड़ुसु माण्हू लॼादार। अम्मा धाड़ेल बि माण्हू आहिनि। शेरल त ॾाढो भलो खिलणो इज़तदार आहे। छोकिरी धाड़ेल जी सना थी करी जे चनेसर ॿुधई त जीअर ई पूरे छॾींदई। अॻ में तोतो हो त उनजी वाखाण हुई हाणे शेरल शेरल जी तस्बीह पई पढ़जे। छॾ बाबा शेरल धाड़ेल आहे। पानी में तू प्यार तू बचे पानी का प्यार आपे की थोड़ा यार इंसान आया हैवान आया जो कुत्ते जी चिट्ठी में दो पानी प्यारी बस कल शुक्र कर ये कुत्ते वाली चिट्ठी थी ये साफ पानी थी पीणो पंदी। अरे हया कर मानू के मानू समझ इंसान थी यजीज न थी। अरे ही पानी पी पीणो पंदी कलाए मां शीशे वारो पानी तो खणी चा वो तो के प्यारा पीजो जो घोटा कर इंसान पानी में तो हाथ खल पानी कौन कदम मत पर पी भाई हाथ खल चाहे तो पानी पी
प्यारी तो सहज पानी बात कर कम पट करे चलो अम्मा ज़ालिम पढ़ण न थोरे घर में वही वही मां त कक थी पई आहियां। अम्मा ॻोठ वारे स्कूल में पढ़ाया वञे घटि में घटि रू त रिधल हूंदो। पुट नंगर खान हुजिया त अॼु तूं डॉक्टर हुजी आ, पर ज़ालिमनि जे वर जो चढ़ी वई आहे। पर अम्मा स्कूल में वञी पढ़ाइण में छा आहे? भली पुट, पर स्कूल बि त हुजे। स्कूल काॾे वियो अम्मा? मां जो उते पटी पढ़ी हुयसि, पहिरियों उते ई पढ़ायो हुयमि, यादि कोन थी छा अम्मा? अम्मा उहे बि ॾींहं हा, पर हाणे इन स्कूल में चने सर जा कुत्ता ॿधा पिया आहिनि। छा स्कूल में कुत्ता बदलन? अम्मा स्कूल त सरकारी आहे न? सरकार जो वरी कहिड़ो हाल आहे? 6-12 महीने को ऑफिसर अचे, वो बि रहे चने सर वटि, खाए चने सर वटि, पोइ इन स्कूल में कुत्ता न ॿधबा त ॿियो छा थींदो? पर छो? अम्मा चने सर नथो चाहे त ॻोठ जूं न्याणियूं पढ़नि। अम्मा मां वो स्कूल खोलींदसि। खानजादी अम्मा चने सर सिर खणंदई, लफंगो अथई चने सर, का शनास कानेस। अॼु जे मां जीअरी हुजे सा त संदसि ॼमण ते पार कढी रोए हा। न चेड़ाए इन ॼट खे। न अम्मा मां या माठ टोड़ींदसि, मां स्कूल खोलींदसि। सुभाणे सॼे ॻोठ खे घुराए चवंदसि त पाण पढ़ो ऐं पंहिंजी न्याणियुनि खे बि पढ़ायो। ॻोठ वारो आ नंगर खान जी थी, तव्हां सां का ज़रूरी ॻाल्हि करण चाहियां थी। अव्हां केतिरो अर्सो पंहिंजूं अखियूं बंदि रखंदव ऐं पंहिंजे दिमाग़ जा दरवाज़ा बंदि रखंदव ऐं ज़ुल्म सहंदव? अव्हां अणपढ़ियल आहियो। मां तव्हां सभिनि खे जाहिल न पर अबोझ चवंदसि। मां औरत आहियां, कमज़ोर आहियां, पर पोइ बि तव्हां सभिनि जे साम्हूं बीठी आहियां। ॿियो कुझु बि न करियो, सिर्फ़ पंहिंजी न्याणियुनि खे पढ़ायो। मां तव्हांखे बंदूक खणण लाइ नथी चवां, तव्हांखे गोली हलाइण लाइ नथी चवां। मां तव्हां सभिनी खे हथ थी ॿधां त बंदि पियल स्कूल खोल रहियो। असांजे न्याणियुनि वारे स्कूल में कुत्ता ॿधियल आहिनि ऐं भाण जा भांडा आहिनि। तालीम तव्हां सभिनि जो बुनियादी ऐं पैदाइशी हक़ आहे। मां पढ़ाईंदसि, तव्हां सभिनी जूं न्याणियूं पढ़ाईंदसि। ॻोठ वारो बीहो बीहो, मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। खानजादे चने सर खान आयो आ, केर भी न बीहंदो, केर भी न बीहंदो। को सबबो उन ॾींहुं छॾे ॾिनो माए, ड्रामो करे घरां निकिती हुई। नंगर खान जी थी सभिनि जे साम्हूं तकरीर करे इहो बर्दाश्त खां ॿाहिरि आ। सिसी धड़ खां धार करे छॾिया आहे, पर का मजबूरी आ, मजबूरी। अदा मां न्याणियुनि जी स्कूल खोलण जी ॻाल्हि थी करियां। भली विच रोड ते हदीसियूं ॿुधा, पर ॻाल्हि सभु सम्झां थो। आहे का असांजे खानदान जी झूर ॿोड़ी बि जेका रस्ते ते निकिती हुजे ऐं तोखे नज़र आई हुजे? मूंखे बाबे नंगर खान पढ़ाए सोच ॾिनी। नंगर खान जी थियल ग़लती खे मां सिधो कंदुसि। हल ज़ाकिरी, हल।
तूं त अमुन जी अलामत आहीं, अमुन जी अलामत। पर अॼु तूं हिते मुंहिंजे आख़िर ते कीअं आयो आहीं? ॿुधाए ॿुधाए न। अॼु त हद थी वई भाऊ शेरल। छो छा थियो आहे? ख़ैर त आहे न? खानज़ादी अॼु ॻोठारे जो सूल ते निकिरी आई ऐं ॻोठारनि खे नियारण पढ़ाइण जी नसीहत पई करे। असुल नगर खान जी थी आहे, धज मुड़स जी। यार ॻाल्हि त भली कई अथई। अलमदीना केमिकल शॉप। हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ़्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 पोइ बस साईं आयो जो चने सर ॻोठार लिकी आहे। खानज़ादी जो ॿुधमि त बेइज़ती कईंसि। कंहिं पासो न झलायो? केरु पासो वठंदुसि? सो बि चने सरे हूंदे। कंहिंखे त हक़ सच जो पासो वठणो हो। त शेरल ज़रूर वठंदो। नज़ीर पाण साथ ॾींदासीं खानज़ादीअ जो। कुछ भी थिए स्कूल जरूर खोलाईंदासीं, जरूर खोलाईंदासीं नज़ीर। हीउ स्कूल आहे जंहिंमें कुतनि सां गॾु मामो बख़्शल ॿधल आहे। हाँ ये तू छा चई रहियो नज़ीर? वो बख़्शल कुतनि सां गॾु ते ॿधल आहे? मूंखे इहो ॿुधाए नज़ीर, तोखे कंहिं ॿुधायो? वण जी काठीअ जो गुज़र थिए थो हितां, मिड़ई बाफूर निकिती। ख़ैर जल्दबाज़ी नाहे करणी, को तरीक़ो कढबो मामे खे आज़ाद कराइण जो। अबो शींह शेरल जो पीउ आहे, बहादुर आहे, काटे चढ़ंदो, परवाह नाहे। पर यार बूढ़ो मुड़सा इहा जाड़ थी आसां सां। भाऊ शेरल उन सां त मुंहुं ॾिबो, पर छा ही कबूतर पालियो अथई छा? उॾामी आयो आहे डावणा नज़ीर। अॼु खां पोइ ईअं सम्झ त ही बेज़बान बि असांजो साथी आहे। उड कबूतर उड, वञ वञ मुंहिंजो नियापो ॾे। शाबाश।
कंहिंजी लॼ खणी आया आहियो। अड़े शिकार त न आहे, बेशर्मी आहे, बेशर्मी आहे। इहो तव्हां मां कंहिं सोचो हो तव्हां मां कंहिंजी लॼ खण, कंहिंजी इज़त खण, कंहिंजी औरत खण, कंहिंजी न्याणी खण। भाऊ शेरल, ये चनेसर खान जी भेण आहे। भाऊ शेरल, चनेसर असांजो असली दुश्मन आहे। मिठल देर थी चए त कारतूसी हिकु हणाए फिफड़ ॿाहिरि कढी छॾिया आहे। अड़े हेॾे असांजी दुश्मनी वॾेरे चनेसर खान सां आहे, हुनजी माउ भेण सां न आहे। खानज़ादी साहिबा, असांखे इहो ॿुधी ख़ुशी थी आहे त तव्हां न्याणी जे स्कूल खोलण लाइ कोशिश करे रहियूं आहियो। असां त जाहिल रहियासूं, जबलनि झंगनि में नांग बलाऊं कोसियूं थदियूं सही रहिया आहियूं। असां जूं न्याणियूं पढ़नि ऐं ज़रूर पढ़ंदियूं। अवां यकीन कयो खानज़ादी, असांजो साथ अवां सां रहंदो। खानज़ादी, ये कंहिंजो ख़त आहे? अम्मा तू पाण पढ़ी ॾिस। अम्मा, इहे न थिए जो चनेसर ऐं शेरल जे चकीअ जे पुड़नि में असां बि पीड़िजी वञूं। कहिड़ी ख़बर चनेसर खे नीचो ॾेखारणो हुजेनि। मां हाणे सहण जहिड़ी न आहियां चनेसर जूं झुणकियूं। हू अॻिमें ई किरेला, नीचो नीच आहे चनेसर। अम्मा ॾिस खानज़ादी, संभाले कदम खण। मां मुई वेठी आहियां। अॼु मां तोखे संभाले वठां थी, चनेसर सां विढ़ां थी, पर मूंखां पोइ ॾुखी न थी, टिको न लॻे शेरल जो, केर बि वेझो कोन ईंदई। तूं जी सम्झी थी तीअं न आहे अम्मा, हू मुड़ुस माण्हू आहे। बराबर नंगाए तो मुड़ुस आहे, पर लोक आहे ॿोक। माण्हू त ॻाल्हियूं ठाहींदा आहिनि ऐं ड्राहींदा आहिनि। चनेसर ज़ालिम आहे, ज़ालिम दलूराए थी बीहे त पोइ। अम्मा दलूराए जी नंगरी खे को त ड्राहींदो, मता हू शेरल हुजे। मां त ईअं पई ॾिसां। ॻोठ वारो, मूं तव्हांखे न अॻु फुरियो आहे, न हाणे फुरींदुसि, न ई मूंखे फुरण जो इरादो आहे। न ही ॻोठ वारनि सां, न हारनि सां, न मज़ूरनि सां, न ई कंहिं ग़रीब सां मुंहिंजो को झेड़ो आहे। मुंहिंजो झेड़ो जंहिंसां आहे उन्हीअ सां रहंदो। तव्हां सां मुंहिंजो को बि झेड़ो न आहे। मां नांग बलाऊं लताड़े कीअं थो जियां, उहा मूंखे ख़बर आहे, मूंखे ख़बर आहे, मुंहिंजे सिर खे ख़बर आहे मां कीअं थो जियां। बेइल्मी जिहालत आहे, बेइल्मी ऊंधे आहे, बेइल्मी जीअरे जगंदे मौत आहे, मौत। बेइल्मीअ जो फ़ाइदो वठी
असांखे कीअं ज़लील कयो थो वञे। अरे उनजो तव्हांखे अंदाज़ो नाहे तव्हांखे अंदाज़ो कीअं असांखे ज़लील कयो थो वञे। मूंखे अंदाज़ो आहे मूंखे अंदाज़ो। तव्हां ॿुधायो ॻोठ वारो, अलहंदे खे अछी ॾाड़ीअ में बेचारी खीर जहिड़ी मूमल खे कारो कयो वियो। ॾींहं ॾिठे जो जने सर मुंहिंजो माल कारायो। अरे उनजी सज़ा ॿिन बेकसूरनि खे मिली, ॿिन बेकसूरनि बेॾोहिन खे मिली, जिनजो को ॾोह ई न हो। मूमल मुई उहा मुंहिंजी मारोट हुई ऐं अलहंदो मोह अदा बसर। कसम अथई रब पाक जो, कसम अथई रब मिठे जो, ॿुधाए कासिम वॾेरे जो फ़ैसिलो न मञी छा थियो? हाँ छा थियो ॿुधाए बसर? छा थियो हुनजो अशर? लाश वाह मां मिलियो। अरे जेको घाणो हो ॿुधाए बसर, छो नथो ॿुधाई? मूंखे इहो त ॿुधायो, ख़ादिम फ़क़ीर कहिड़ो ॾोह कयो? उनजे फ़क़ीरनि जॾहिं ज़मीन खे खेड़ियो त उनखे गोलियुनि जो खाज बणायो वियो, उन्हनि खे मारियो वियो, क़त्ल कयो वियो। कहिड़ो कसूर कयो उन्हनि फ़क़ीर? पयल ज़मीन ही सालनि खां अरे उन्हनि खेड़े उनखे आबाद करण पे चाहियो। ओ ॻोठ वारो ॻाल्हि ॿुधो, ये टोपी में थो कंहिं जे पेरनि ते रखां, ॿुधायो सभु बीठा अरे असांजा स्कूल कुतनि जे हवाले आहिनि, कुकड़नि जे हवाले आहिनि। अरे उते कुकड़ ऐं कुत्ता ॿधा पिया आहिनि। अड़े जिते नियाणियूं ॿार तालीम हासिल कनि उते कुत्ता ऐं कुकड़ ॿधा पिया आहिनि। मुंहिंजो पीउ स्कूल में ठाहियल अज़ाब वारी कोठड़ीअ में केदा मुंहिंजो पोढ़ो पीउ उते मूंखे छॾियो। मूंसां छा वहे वापराए पियो, मूंखे छॾियो। मां गुनाहगार आहियां, भागीलो आहियां। अरे तव्हां सां छा पियो थिए? कुछ त ख्याल कयो। अरे होश मां कम वठो, होश मां कम वठो रे। कुछ भुणको ॾाढा कुछ हो, पंहिंजा हक़ वठो। अरे हेॾा मर्द डंडा डुंडा आयो। हिकु मज़लूम औरत रोशनी जो ॾीओ खणी निकिती आ, तव्हां सभु भॼी वियो। हेफ़ा तव्हांखे तव्हांजी जवानियुनि ते। अरे घणा जाहिल नस्ल पैदा कंदो, घणा जाहिल नस्ल पैदा कंदो ऐं केतिरा ॾींहं वॾेरे चनेसर जी ग़ुलामी कंदो? ॿुधायो मूंखे, जवाब ॾियो। छो गूंगनि वांगुरु ख़ामोश बीठा आहियो? कुझु भुणको ॻाल्हायो। मां नथो चवां, न ई तव्हांखे मां इहा सलाह ॾींदुसि त तव्हां मुंहिंजो प्लान कयो। न कयो मुंहिंजो प्लान, मां पंहिंजो प्लान पाण कंदुसि। मां तव्हांखे इहो नथो चवां, न ई तव्हांखे इहा सलाह थो ॾियां त तव्हां हथियार खणो। अरे इन्हनि हथियारनि मां केॾो मां बेज़ार आहियां मूंखे ख़बर आहे। मूंखे ख़बर आहे, मुंहिंजे दिलि खे ख़बर आहे मां केतिरो इन्हनि हथियारनि मां बेज़ार आहियां। मुंहिंजी मजबूरी आहे ही हथियार खणणु, मजबूरी आहे मुंहिंजी। अचो अचो त हिकिड़े ॾाढ खे ॾारे विझो। अचो मुंहिंजो साथ ॾियो। इहो बंदि पियल स्कूल खुलारायूं। अरे जंहिंमें असांजो मुस्तक़बिल आहे। अरे असांजूं मासूम नियाणियूं पढ़ंदियूं। अचो